नाज़िर जमाल शाह में गोट वरियात जे खूहे जे रहवासियुनि पासे पारा सालन ज़मीन ते कब्ज़ो करण खिलाफ़ एहतजाज कयो। तफ़सील ॾिसूं था अली गुल महर जी इन रिपोर्ट। ये त गोठ वरियाम खूहे जे मार पैदरे पारा ज़मीन जे कब्ज़े खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वधीक एहतजाज करण खां पुछंदासीं त हिन जो छा चवणु आहे। असां विया हुन चयो बाबा मका तो बसां खणंदासीं ख़रीदार बसां आहियूं ऐं रेस अयूब खान जो फ़ैसिलो चलो बाबा पहिरां खणंदा मैं रखंदा उन खां बाद में पोइ तव्हां खणंदा। ये शराब पियो हथियार रखियो ज़ोर ते धमकियूं था ॾियनि माण्हुनि जूं ऐं 7 एकड़ असांजी ज़मीन आहे। अॻु में असां वटि खाता आहिनि 7 एकड़नि जा क्लियर आहिनि। डीआईजी मुश्ताक उमर खे अर्ज़ु आहे त असांखे कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे। असांजो अर्ज़ु आहे गवर्नमेंट वज़ीर आला सिंध खां असांजी 6 एकड़ 7 एकड़ ज़मीन आहे जिन ते कब्ज़ो कयो पियो वञे। अब्दुल शकूर उमर, अता मोहम्मद उमर, अब्दुल शफ़ीक रिंद ट्रैक्टर ते हथियारनि ते ज़ोरी ट्रैक्टर था वहाइनि, कब्ज़ो था बनी असांजे ते कनि ऐं धमकियूं था ॾियनि। असांजो भाउ पुलिस में आहे हिकिड़ो, हुनजी नौकरी रद्द कराई वेंदी, अगवा कराईंदासीं, एफआईआर कराईंदासीं, एफआईआर कराए जेल में हणाईंदासीं। कहीं असांखे अता मोहम्मद, अब्दुल शकूर, अब्दुल रज़ाक, शफ़ी रिंद असांजी 7 एकड़ ज़मीननि ते कब्ज़ो कयो था वञनि ऐं ट्रैक्टर ज़ोरिया था हणाए वञनि। असां सिंध गवर्नमेंट के अर्ज़ु था कयूं असांखे ज़मीन जो कब्ज़ो छॾायो ॾियो वञे। आधा असांजी बनी 7 एकड़ आहे दे यारी दाद में जेका अता मोहम्मद, शकूर ऐं अब्दुल रज़ाक ऐं उनजो ख़ालिक पुट ऐं शफ़ीक रिंद ज़बरदस्ती ट्रैक्टर पिया वहनि, ज़बरदस्ती कब्ज़ो पिया कनि। अयाज़ महर ज़मीन ख़रीद कई आहे, हिननि खां पैसा वठी आया आहिनि। हर्ष छोकिरो पाण जंहिंजी ज़मीन आहे हिसे में उहो पाण मौजूदु आहे, उहो चए थो मूं ॾेई छॾिया, लिखी आयासीं के खातो ॾेई छॾियो आहे। हाणे ही बेवाजिबी जिद केॾीमहिल ट्रैक्टर वाहनि था ज़बरदस्ती करे। हाणे असां त हली हली थकिजी पियूं। ड्यूटी वारो माण्हू आहे उहो बेज़ार थी पियो आहे, छा करे जहिड़ा करे करे बेज़ार थी पियो आहे। जेॾीमहिल वञे थो हू परावा माण्हू पासे में हाजी वेठा आहिनि, उहे जेॾी केॾीमहिल माण्हू वठी असांखे घटि वधि गारियूं ॾियनि था, गारियूं ॾेई चवनि था असांजी ज़मीन ट्रैक्टर ज़बरदस्ती करे वाहनि था। असां ग़रीब आहियूं, असां त पहुची नथा सघूं, असां छा कयूं। असां हली हली थकिजी पिया आहियूं। साईं मां पाण महर आहियां, मुंहिंजो नालो सिकंदर आहे। मां ज़मीन खपाई आहे अयाज़ महर खे ॾिनी आहे। 2 एकड़ पहिरियां बि ॾेई चुको आहियां, एकड़ ही बि ॾेई चुको आहियां। 2 एकड़ पहिरियां ॾिनी, उन में एतिराज़ कोन कयो वियो, मूंखां पैसा बि वरितऊं। ही एकड़ खपाइंदो, ही एकड़ मार्केट में कुझु मथे आहे। अयाज़ महर खे मूं ॾिनो आहे, खातो बि करे ॾिनो आहे, रजिस्ट्री सभु क्लियर करे ॾिनियूं आहिनि। वरी बि वञनि था जिथे किथे फशरी था कनि, बनी ते कब्ज़ो कयो वेठा। कैमरामैन अमजद उनर सां गॾु अली गुल महर, मेहरान टीवी न्यूज़ जमाल।